नासिर सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील वेमट चयो आहे त 27वीं आईनी तरमीम जी हिमायत कजे या न उन जो फ़ैसिलो पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी कंदी। नवाज़ शरीफ़ क़यादत आईनी तरमीम जी हिमायत लाइ राब्तो कयो आहे। सीईसी जो इजलास घणो परे नाहे, इन में फ़ैसिलो कयो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील वेमट चयो आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हर फ़ैसिलो पार्टी सां मुशावरत बात कंदा आहिनि। अदालतुनि लाइ एतराम आहे पर पीपी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शर्जील मेमन वधीक चयो आहे त सिंध हुकूमत कणक जी पैदावार वधाइण लाइ हारियुनि जी मदद करण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबे में 4,19,000 हारियुनि खे 14,000 रुपया हारी कार्ड ज़रिए ॾिना वेंदा। शर्जील मेमन जो चवणु आहे त ई ट्रैफ़िक चालान खां पोइ कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम में बहितरी आई आहे। तनक़ीद उहे पार्टियूं पियूं कनि जेके न पाण कम कंदियूं आहिनि न ई कंहिंखे करण ॾींदियूं आहिनि। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त 27वीं आईनी तरमीम जी हिमायत कजे या न, इन जो फ़ैसिलो पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी कंदी। नवाज़ शरीफ़ क़यादत आईनी तरमीम जी हिमायत लाइ राब्तो कयो आहे। सीईसी जो इजलास घणो परे नाहे, उन में फ़ैसिलो कयो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमट चयो आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हर फ़ैसिलो पार्टी सां मुशावरत बात कंदा आहिनि। अदालतुनि लाइ एतराम आहे पर पीपी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। शर्जील मेमन वधीक चयो आहे त सिंध हुकूमत कणक जी पैदावार वधाइण लाइ हारियुनि जी मदद करण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबे में 4,19,000 हारियुनि खे 14,000 रुपया हारी कार्ड ज़रिए ॾिना वेंदा। शर्जील मेमन जो चवणु आहे त ई ट्रैफ़िक चालान खां पोइ कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम में बहितरी आई आहे। तनक़ीद उहे पार्टियूं कनि पियूं जेके न पाण कम कंदियूं आहिनि ऐं न ई कंहिं ॿिए खे करण ॾींदियूं आहिनि।